छोरी जेकॾहिं मोमल खे वठियो अची हा न त हथ हथ थी पई हा। जेकॾहिं राणी बि वई न त इहा बि मोटण जी नाहे। मासी जल्दी थी मोटा मां। हाणे छॾ मूमल खे। ठहियो आहे मां ठहियो तूं हिते ई वे। जेका मिटी कढीसीं उहो लपो खयो था हलूं। ओया ओया मूमल बि अची वई। माई हाजू छाते मारो कयो थई? मूमल तव्हां त आहियो नवाब, तव्हांखे हाणे कहिड़ी परवाह। हा असांजा त बेड़ा पिया हलन, असांखे कहिड़ी परवाह। वात हरण में त माई हाजू सां कोई पुॼे बि कोन। ठहियो माई ठहियो, हाणे तूं त माठ करे वे। हाजू सां घणी हुज न कंदी कर त वठी वारनि मां हणे ई न दुबे में। हा मिट्टी बि तोखे खणाया ॿोड़ींदी त घटि में घटि मिट्टीअ मां त जान छुटी वेंदी। जेकॾहिं पाणीअ में धिको ॾिएसे त थधी थी निकिरंदी। हाय हाय तोखे बि माई हाणे अचणो हो। हाणे घणो वात न हण, कम त कोन थी कराई, रहंदो सभिनी खे वेठी सीड़ाई। कम में सीड़ायम केड़ा माची तव्हांजा हथ ॿधाइन? अम्मा खे त घुर्जे रुगो ॻाल्हाइण जो बहानो। माई हाणे तूं बि मूंसां घणी हुजत न कर, ॻाल्हाई त थी। चङो हाणे उथो तकारियूं खणायो। मूमल त आहे वांदी, हिनखे न को कम न को कार। मूमल हाणे उथी हथ विझराए तगारीअ में। इन्हनि खे चओ न जिन खे वणाइण आई आहे, मां छो विझराए? माई तुंहिंजा हथ न दुखनि, हथनि ते जेका मेहंदी लॻल अथई न तोखे ख़बर आहे लही न वञे। और पाण थी तोखे खणाया। खण अम्मा मूंखे बि त खणाए। हा और पाण खणाईंदीसि। वालेकुम अस्सलाम। वे पुनः खाना मेगल खान हिन वक्त असांजे दिल ते टांडन जो मातम हली रहियो आहे, मातम। पर वाह जो तव्हां दोस्तीअ जो भरम रखियो आहे। पुनल खान इहा बाहि जेका तुंहिंजे सीने ते ॿरी रही आहे, इहा ई बाहि मुंहिंजे अंदर में बि ॿरी रही आहे, मुंहिंजे अंदर में बि। जेका ॾींहं क़यामत ताईं विसामंदी कोन। मेगल खान क़यामत त उन ॾींहुं अची वई हुई जंहिं ॾींहुं असांजे खिलाफ जुर्गो कोठायो वियो हो, ऐं अञा तूं क़यामत अचण जी ॻाल्हि थो करी। पुनल खान मां सम्झां थो तव्हांजी जज़्बात खे। मेगल खान जेकॾहिं तूं मुंहिंजे जज़्बात खे सम्झी हा न त दुश्मननि जे सिरनि में लापारो हुजे या लापारो,
पुनल खान असांजो दुश्मन आहे दोदा खान ऐं दोदे जो कंध कपण एतिरो आसान नाहे जेतिरो तूं समझी थो। मां ॼाणा थो मेघल खान, मां ॼाणा थो, पाण टई गॾिजी दोदा खान जो मुक़ाबिलो नथा करे सघूं, छो त दोदा खान जा वफ़ादार फौजी एतिरा आहिनि जो असां उन्हनि जा सिर कटींदे कटींदे ज़िंदगी गुज़री वेंदी, पोइ बि दोदा खान ताईं कोन पहुची सघंदासीं मेघल खान, कोन। सभु कुझु ॼाणण खां पोइ बि मूं मथां मयार थो ॾी। मां मयार तोखे इन लाइ ॾियण आयो आहियां त दोदा खान जा कदम एतिरा अॻिते वधी चुका आहिनि जो उन्हनि जे पेरनि जा निशान असांजे हदनि में नज़र पिया अचनि। छा दोदे असां जूं हदूं ओरांघण शुरू कयूं न? हा मेघल खान, हा। सतराजी चङी मुड़स हशमत खान जे पुट दोदा खान खे असांजे ई हदनि में ॾिठो वियो आहे, असांजी हदुनि में। पुनल खान थी सघे थो कंहिं कम सां गे आयो हुजे। न मेघल खान न, हिन वक़्तु दोदा खान हिते छो पियो अचे इहो मां बखूबी ॼाणा पियो। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि हुजे त हशमत खान खे चई दोदे जो हित अचण बंदि कराए छॾियूं। न मेघल खान न, इहा ग़लती कॾहिं बि न कंदासीं, छो त दोदा खान हिकु रोलू बघड़ बणिजी चुको आहे जेको हर वक़्तु हरणीअ जे मथां लामारा ॾींदो थो रहे, लामारा। ऐं उहा हरणी मुंहिंजे कोड़किन जे पहिरे हेठि आहे, पहिरे हेठि। मां चाहियां थो त उहो रोलू बघड़ हिकु चकर मुंहिंजे कोड़कीअ में फासे। पोइ ॾिस मेघल खान, पोइ ॾिस जाए त कीअं थो मां उन सतराजी चङी मुड़स हशमत खान जी इज़त खे दौड़ में मिलायां, दौड़ में। आख़िर रिथियो छा अथई पुनल खान? कुझु असांखे बि त ख़बर पवे। इहा ॻाल्हि ॿुधाइण खां पहिरियां तूं मूंसां हिकिड़ो वाइदो कर त हशमत खान जी इज़त खे दौड़ में मिलाइण जे लाइ तूं मुंहिंजो पूरो साथ ॾींदे मेघल खान, पूरो साथ। मेघल खान अॻ में कॾहिं तोखां परे वियो आहे जो हाणे तुंहिंजो साथ न ॾींदो? त पोइ ॿुध, पाण हीअं कंदासीं, खुदा खान बाबा लो बाबा लो। दोदा खान, ख्यालन जी दुनिया में एडो गुम न थी वञ जो दुश्मन सिर मथां तलवार अची रखई ऐं तोखे ख़बर ई न पवे। बाबा साईं, दुश्मन जे कदमनि जी सरसराहट ही दोदा खान कोहन ताईं परखे वठंदो आहे, पोइ उन दुश्मन खे एतिरी मोहलत मां किथे ॾेई सघां थो। कोहन तां कदमनि जा आवाज़ परखण वारो अॼु मुंहिंजे अचण खे महसूस न करे सघियो। इन जो मतिलब त बचार खान सही पियो चवे। बाबा साईं, अदा वॾे मुंहिंजी कहिड़ी कोताही बयान कई आहे तव्हां अॻियां? छो दोदा खान, एतिरियूं कोताहियूं कयूं अथई छा? बाबा साईं,
मुझो मकसद इहो न आहे। बाक़ी अदा वॾे खे मुंहिंजी कहिड़ी कोताही नज़र आई आहे जो तव्हां ताईं बयान थी चुकी आहे। दोदा खान, अॼुकल्ह तूं गाफ़िल रहण लॻो आहीं। मूंखे ॿुधाए, अॼुकल्ह तुंहिंजा ख़्याल किथे भटकियल आहिनि? बाबा साईं, ॾाढो पंहिंजो पाण खे रोकियां पियो, पर छा कयां, हीअ नादान दिल समझे ई नथी। मुंहिंजे वजूद खे अंदर ई अंदर भोरण शुरू कयो अथसि। न न दोदा खान, न। तो जहिड़े पहाड़ बि भरण शुरू कयो त हुनखे समेटींदो केरु? संभाल पंहिंजे भटकल कदमनि खे दोदा खान। तव्हां हशमत घराणे जा उहे फर्द आहियो जंहिं मथां मूंखे नाज़ रहियो आहे, नाज़। जे तव्हां ई भरण शुरू कयो त पोइ हशमत खान जे हिन पग खे केरु संभालींदो? केरु संभालींदो दोदा खान? केरु संभालींदो? बाबा साईं, अलाह तव्हांजे सिर वक़्त ॾा ख़ैर कंदो। मुंहिंजी ज़िंदगीअ जूं दुआऊं न घुर दोदा खान। जंहिं ॾींहुं तव्हांजा कदम भटकिया उन ॾींहुं मां पंहिंजो पाण खे मारे विझंदुसि। या अल्लाह, पंहिंजे हिन नादान बंदे खे तू ही राह हमवार करे ॾे। हिक तरफ़ दिल जी दुनिया आहे ऐं ॿिए तरफ़ पीउ जी पग। हाणे पंहिंजी मोहब्बत जी दुनिया आबाद कयां या पंहिंजे खानदान जी इज्जत ऐं आबरू खे ॾिसां? मुंहिंजा मौला, तू ही मदद फरमा। मुझा पालनहार, तू ही मदद फरमा। मौला, तू ही मदद फरमा। बेशक बेशक तू रहमान ही रहीम आही। हूं चवनि सहमत पर आहियां रहमत। दर दिल पई लूपड़ भी कोन जो मां तुझा ढका छोड़ी। बस पुॼे त कचो खाई वञी मूंखे। चङो हल त हाणे हिन काटे में मुक्त कर। अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप,
दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हारपिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 अस्सलाम वालेकुम सिंध वासियों। रमज़ान वारी ते तेरी मुंहिंजी फिल्म न आई, हज वारी ते तेरी फिल्म न आई। काफ़ी दोस्तनि फ़ोनियूं कयूं, बख़ुदा मूंखे फिल्मनि में कमु करण जो को बि इरादो न हो। मूं बिल्कुलु छॾे ॾिनी, मायूस थी वियोसि। पर इहा फिल्म ठाही आहे जंहिंजो नालो आहे अली वारिस। नाले तो क़ुर्बान वञा। मूंखे उमेद आहे त जेके मुंहिंजा परस्तार आहिनि उन फिल्म खे ॾिसंदा, मान ॾींदा, इज़त ॾींदा। लख थोरा, सिंध सलामत, साथ सलामत, सदाई गॾु। नबी खान गायब करे छॾींदो आहे, गायब। जुकाम सच में अची वियो आहे। जंहिं वक्त ही जोगी जाॻिया, जंहिं वक्त ही सिंधी जाॻिया, वो सूर न रहंदा साॻिया, कंदा धमाधम मस्त कलंदर। अली वारिस, अली वारिस।
चाहे तो चरी कि मुसाफ़िर के दिल ना ॾिजे, न त तारियो माण्हू दिल खणी वेंदो, वरी इतना ही ईंदो ऐं पोइ ससी जीअं पवंदा जबल जागना। पूंज पाण त प्यारा मां दोदा खान आखिरी या नादानी छो? अदा साईं, ये नादानी न, तव्हां सां प्यार आहे। ऐं मां चाहियां थो त मुंहिंजो जंहिंसां बि प्यार हुजे, जंहिंसां बि मोहबत हुजे, उहो हिन मासूम पखियुनि जो शिकार न करे। दोदा खान माण्हुनि खे कोहंदे तुंहिंजा हथ कोन था ॾकनि ऐं तोखे पखियुनि मथां राम कीअं अची वियो? बाज़ार खान, मां उन्हनि माण्हुनि खे कोहंदो आहियां जेके जानवर बणिजी वेंदा आहिनि, जिन मां इंसानियत छॾाइजी वेंदी आहे, उन्हनि माण्हुनि खे मां कोहंदो आहियां। ऐं उन अमुन ख़ातिर मां उन्हनि जी क़ुर्बानी ॾींदो आहियां त जीअं बाक़ी जानदार इन अमुन जी धरतीअ ते सुकून सां घुमी सघनि, उॾामी सघनि। दोदा खान तव्हां में वॾो बदिलाव अची वियो आहे। खणी जो तव्हां मूंसां सची न कंदव, पर पोइ बि मां तव्हां जूं अखियूं ॾिसी सभु कुझु परखे वियो आहियां। बाज़ार खान, जॾहिं बि तव्हां मूंखे पंहिंजे नंढे भाउ जी हैसियत ॾेई पंहिंजो भाउ सम्झंदो त ही दोदा खान सभु पंहिंजे दिल जा राज़ तव्हांखे ॿुधाए छॾींदो, सभु पंहिंजे दिल जा हाल अहवाल तव्हांखे ॿुधाईंदो, सभु पंहिंजे दिल जा हाल अहवाल। हाँ दोदा खान, हाँ, नफ़रत वसीले मां तव्हां कॾहिं मात ॾेई न सघियुसि, पर हाणे मोहबत वसीले शिकस्त ज़रूरु ॾींदुसि। मां तव्हां सां पंहिंजे मोहबत जो इक़रार करे तव्हां ई बाबा साईं जे विच में अहिड़ो त नफ़रत जो बिज पोखींदुसि जेको अंगूर ॼण लाइ पाणी न रत घुरंदो, रत। अम्मा दिया जी बाबा। लठ तक गोले दे जल्दी कर। हाँ बाबा। बाबा काॾे पिया वञो? अम्मा शहर पे वञा। बाबा कुछ पैसा त ॾेई वञो। काॾे कंदी है? अबा घर जो सॼो वखर खुटल आहे। अम्मा टे भाती त आहियूं, सॼो सामान जल्द में ख़त्म थी वियो। अबा खाइण महिल ॾिसो कोन पिया त घणो था खाओ। तू कान मरंदी है। हाँ मां, हाँ वठ पैसा। अरे घोड़ा रे कहर थियो मूंसां, कहर थियो, ज़ुल्म थियो, छोरो वयो काॾे? छा थियो अबा, छा थियो? छा वरी छा थियो? पैसा कढी कागज़ रखी हुआ। खुदा जी मार पवंदसि, अॼु इहो हथ अचे मूंखे, मिले मूंखे, इहो वयो काॾे? अबा इहो हूंदो पंहिंजे कप्तान सां, ॿियो वरी काॾे वेंदो? अम्मा कल्ह अचे पियो गॾे जे लाइ सामान आणींदुमि, उहो सामान त कोन आयो अथई। अबा काल्ह मोटी आयो, चवे पियो त गाॾी निकिरी वई आहे, थी सघे थो त अॼु वञे। अॼु वञी मां छोरे जूं टंगूं थो भञा, खुदा करे उते हुजे। अबा मूंखे पैसा त कोन ॾिनई। काथां ॾियां पैसा? हाँ काथां ॾियां पैसा? जेके हुया छोरो घुमरी जाई वियो। अॼु छोरे सां हिक ई कहाणी थींदी, या इहो छोरो रहंदो या हुनजो गॾु रहंदो। अबा इहो रोज़ चवंदो आहे, कंदो त कुझु बि कोन आहे, खामखा पंहिंजे पाण ते माण्हू खिलाईंदो आहे। बस घणो सब्र कयमि, चयो मां न घणो सब्र कयमि। अॼु छोरो मिले,
मिले छोरो त छोरे जी टंगू न भगम त मां गहण जो पुट मुंहिंजो मतिलबु आहे त छोरे जो पीउ न आहियां न छड़ी दो बास मारे छॾियो अथई मूंखे मां त इन अबे मां इन अदा मां ची तंग थी आया अलाए कॾहिं मुंहिंजी न घर मां जान छुटंदी ओ भल जा बेटे ॾिसो ओ शर्त रखी ॾिसो मुंहिंजो राकेट सफ़ा पहिरियों नंबर मुंहिंजो राकेट सफ़ा पहिरियों नंबर अरे हालत ॾिस हालत लुठिया था असां त लड़ायूं कनि है उस्ताद लगे तो त इज़राइल अचे थो इज़राइल अरे जल्दी कर मुझे कप्तान के इतना कट न सही हो इज़राइल मुझे कप्तान के मारे छॾी दो इज़राइल कावड़ियो अचे थो को ओड़ो सोड़ो धक्को न हणी विझाई अरे मुझो केरा मुझे कप्तान के कुछ न चले रे बच अच वारो के भजन दिखे वारो कानी कानी भजनो कानिया वारो करे नवे दे गोलू दिलो हुते भाती बुख ते हिते मखण था खाजन मां इन गोलूअ खे त ॾिसंदुसि जंहिं मुंहिंजे गुगदाम खे ख़राब कयो आहे नवे दे चलो रख जाए खुदा